नाज़रीन, हैदराबाद में रोड हादसे में एक जणो फोत भाइर ज़ख्मी थी पिया आहिनि। अपडेट मालूम कयो था अब्दुल रसूल चांडियो खां। जी अब्दुल रसूल। जी हाँ बिल्कुल, जीआर थाने जी हद हैदराबाद जे वाहिद तफ़सील बाग राणी बाग वटा रोड क्रॉस कंदड़नि खे गाॾीअ जो टक्कर लॻो, जंहिं सबबि टे जेके भाइर आहिनि उहे ज़ख्मी थी पिया। जॾहिं त अस्पताल नीॾे हिकिड़ो जेको नौजवान आहे उहो फोत थी वियो आहे, जंहिंजी सुञाणप जेका आहे फैज़ान वलद शाकिर तौर ते थी आहे। जॾहिं त जेके ॿ उन जा भाइर आहिनि उहे बि सख़्तु ज़ख्मी आहिनि, जंहिंखे हिन वक़्तु सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त हुन वाक़े दौरान अखियुनि ॾिठनि शाहिदनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त नींगर रस्तो पार करे रहिया त तेज़ रफ़्तार गाॾी खेनि टकर हयूं, जंहिं सबबि हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। जॾहिं त हिकिड़ो जेको भाउ आहे उहो फोत थी वियो आहे, जॾहिं त ॿ जेके भाइर आहिनि उहे इंतिहाई ज़ख्मी हालत में सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कयो वियो आहे। इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। SHO जीआर सां हुनजो चवणु आहे त नामालूम गाॾी जे टक्कर में ही वाक़ियो पेश आयो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि तां हू CCTVs बि कढाइनि था त जीअं गाॾी ऐं जवाबदारी जेका आहे उहा सुञाणप थी सघे। हिन वक़्तु जेके ॿ ज़ख्मी ॿार आहिनि उन्हनि खे तिबी इमदाद फराहम कयो वियो, जॾहिं त फोती जेको फैज़ान आहे नींगर उनजे लाश जो पोस्टमार्टम वारो जेको अमल आहे उहो जारी आहे। जी अब्दुल रसूल, अपडेट खां आगाह करण जे लाइ तव्हांजी महिरबानी।